हिकिड़ो हाई स्कूल आहे उते लेबोरेटरीज़ कोन्हनि के। अरमान ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजो जेको पॉलिटिकल लीडर आहे जंहिं वटि अॻु में अल्टो हुई उन वटि त 10 प्राडो आहिनि, पर जेको ग़रीब आहे सो ग़रीब तरीन थींदो थो वञे। छा असांजी सिविल सोसाइटी गिव अप करे छॾियो आहे? छा असां सभिनी गिव अप करे छॾियो आहे? मीडिया जो मतिलबु रुॻो इहो कोन्हे त असां नाच गाना ॾेखारियूं, ड्रामा ॾेखारियूं, ॿियो असांजी ज़िम्मेदारी कान्हे। असांजी ज़िम्मेदारी जो हिसो आहे त जेका समाज जी बुराई आहे उनखे हाईलाइट कयूं ऐं उनजो रस्तो बि ॿुधायूं जेको असांजे नज़र में आहे त बहितर आहे। तंहिंजे करे मेहरान टीवी गुज़िरियल साल खां 1 फरवरी खां 7 फरवरी ताईं इहो तालीम जो हफ़्तो मल्हाए असां सिंध जे माण्हुनि खे, सुजाग माण्हुनि खे, बाज़मीर माण्हुनि खे, जिनजो ज़मीन अञा रोशन आहे, उन्हनि खे ॿुधाइण था घुरूं त बाबा जेको नारायण श्याम जेको शेर चयो आहे त अलाह ई मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, किथे ईअं न थिए जेकॾहिं असां सभु ख़ामोश थी वेही रहासीं, सभु सुनी वेही रहासीं। तइलीम खां सवाइ जंहिं क़ौम खे तबाह करणो हुजे, रेड इंडियंस छो रेड इंडियंस थिया अमेरिका में, जो हुननि खां तइलीम फुरी वई ऐं जेके ॿिया आया उन्हनि खां वधीक होशियार हुया, चालाक हुया, हुननि खे फ्रेम में आणे उहो पछड़े धिके हिकिड़े कुंड में, जीअं ॾिढ खे धिके हिकिड़े कुंड में विहारे छॾिबो आहे, तीअं उन्हनि खे हिकिड़े कुंड में विहारे ॼण था हलो ॿाहिराड़ी में। सिंधी क़ौम ॾिढ कान्हे, सिंधी क़ौम उन्हनि माण्हुनि मां, उन्हनि क़ौमुनि मां कान्हे। तारीख़ थी ॿुधाए सिंधी क़ौम वक़्त ते हमेशह साबित कयो आहे त असां पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदासीं ऐं पंहिंजे हक़ बि विढ़ंदासीं ऐं पंहिंजी वजूद बि क़ाइमु रखंदासीं। पर इहो वजूद क़ाइमु थींदो तॾहिं ख़वातीन हज़रात जॾहिं असां तालीम हासिल कंदासीं। मेहरान टीवी जी बेहतर कारकर्दगी ॾेखारींदड़ रिपोर्टरनि ऐं स्टाफ खे एवॉर्ड ॾिना विया। नेहरू कोर्ट में मुनक़द कयल एवॉर्ड तक़रीब में सुजान धुरीन दानिश्वरनि ऐं अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। कराची जे ब्यूरो चीफ आज़ाद लोहियो, सखर जे ब्यूरो चीफ मुदस्सिर कल्होड़ो, लाड़काणे जे ब्यूरो चीफ सैयद मेहदी शाह, साॻी ज़िले लाड़काणे जे रिपोर्टर एजाज़ चांदियो, खैरपुर जे रिपोर्टर इरफान भुलपोतो, शहदादकोट जे रिपोर्टर ज़मीर खड़ ऐं घोदकी जे रिपोर्टर एहसान कलवर खे एवॉर्ड ॾिना विया। मटियारी जे रिपोर्टर कामरान मेमण,